मुझो पाण फोटो ते बिठल आहे ई बि दरिया मां पर अलाह बचायो ई वरी आयो ॿियो मुंहिंजो भाउ वीचारो बि वियो हले सदा महाराज विछोड़े खां कीअं ज़िंदगी सूरनि जी आहे राति ॾींहुं सूरनि में आहियूं ॾींहं त भरे थो त बि सूरनि जे राति पए थी त बि असांजे लाइ सूर आहिनि। जाति जी सामुंडी पट्टी ते आबाद हज़ारे मुहाणा अज भी दरबदरी वारी जिंदगी गुजारे रहा हैं। मच्छी जो शिकार करे पंहिंजो पेट गुज़र कंदड़ मुहाणा इन जदीद दौर में भी बुनियादी सहूलतूं न हुअण करे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। सामुंडी पट्टी जे ॿिनि तालुकनि जाति ऐं शाह बंदर जा 26 मुहाणा भारतीय जेलनि में नाक क़ैद काटे रहिया आहिनि जिन ते वारस पंहिंजे प्यारनि खे यादि करे हंजू हारे वेहनि था। मुतासिर खानदाननि जो चवणु आहे त संदन प्यारनि जो कहिड़ो ॾोह आहे जो सालनि खां नाक क़ैद रखियो वियो आहे। पोइ असांजे ॻोठ में मानियूं अब अलाए छा रधींदा हुआसीं पचाईंदा हुआसीं कोन खाईंदा हुआसीं इन तरह सां वीचारा बच्चा मौसम हूंदा हुआसीं। मुंहिंजो पाण फोटो ते बिठल आहे ई बि दरिया मां पर अलाह बचायो ई वरी आयो ॿियो मुंहिंजो भाउ वीचारो बि वियो हले पोइ उन जी वीचारियूं मायूं ॿियूं ईअं वेठी आहिनि वांदियूं सफ़ा बच्चा तंग मारनि जी पोइ के रोज़गार बि किथां अची खाइनि वीचारा बच्चा। सदा महाराज विछोड़े खां कीअं ज़िंदगी सूरनि जी आहे राति ॾींहुं सूरनि में आहियूं ॾींहं त भरे थो त बि सूरनि जे राति पए थी त बि असांजे लाइ सूर आहिनि। जेॾी महिल उन जी यादूं पिया अचनि थियूं त रुयो रुयो असीं माठ करे वियो रहो कंहिंखे दया ॾियूं का बि ॻाल्हि कोन्हे काई। अब वक़्त ईअं गुज़रे पियो मज़दूरी करे वीचारो अचे आणे पियो चाढ़े पियो बसि शहर जी मज़दूरी कंदो आहे आणींदो तॾहिं असीं चाढ़ींदा आहियूं ॿियो त असांजो कारोबार अलाह सां कोप कोन्हे को बि सारो की जिंदगी गुजरे ज़िंदगी जी बि न करे की त मज़दूरी करे अचनि त खेनि न त लंघण वेठियूं आहिनि की त खेनि थियूं की त ईअं ई वेठा आहिनि। भारतीय जेलनि में क़ैद मुहाणनि जे वारसनि वफ़ाक़ी हुकूमत समेत आलमी बिरादरी ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमनि खां मुतालबो कयो त अॼु मुहाणनि जे आलमी ॾींहं ते संदन प्यारनि खे भारतीय जेलनि मां आज़ादी ॾियारे बेचैनी ख़तमु कई वञे। उमर ख़ासकेली सिंध टीवी न्यूज़ जाती।